हर पहलू में करबला नजर अचे थोरो ॻाल्हायो जिनजे मुंहं में ज़बान आहे। अवां करबला वारनि जा नौकर हो त करबलाई थी ॾेखारियो, करबलाई हुजी ॾेखारियो, करबला वारनि जो किरदार निभाए ॾेखारियो, करबला वारनि जी ज़िंदगी गुज़ारण वारो तरीक़ो करे ॾेखारियो जो दुनिया वारा चवनि त वाकई ही हुसैन जो अज़ादार आहे। शबीर जो नौकर आहे ऐं हीअ ई अज़ादार मौली साहिबान वेठा आहिनि, ज़ाकिरीन उज़ाम वेठा आहिनि, सभु मूंखां भला पढ़ण वारा वेठा आहिनि। ख़ुदा गवाह आहे ही स्टेज हुसैनी, मिंबर हुसैन त क़बर हुसैन आहे। हीअ अज़ादारी शबीर जी तुंहिंजे वक़्त जे हुसैन सां तोखे मिलाईंदी। ॻाल्हायो तुंहिंजे मुंहं में ज़बान आहे। हीअ अज़ादारी, हीअ तारीख़ जंहिंजो बुनियाद सैयदा ज़ैनब रखियो, इहा बुनियाद, हीअ अज़ादारी, हीअ तारीख़ इमाम ज़माना सां मिलाईंदई। पंहिंजे लाइ हिन अज़ादारीअ में, हिन सिफ़ुनि में, हिन मातम में, हिन रोअण में, हिन अज़ादारीअ में पंहिंजे वक़्त जे इमाम खे यादि विकर, पंहिंजे वक़्त जे इमाम जो प्रोग्राम बिठा, पंहिंजे वक़्त जे इमाम जे अचण जे लाइ रस्तो हमवार कर, पाण खे अज़ादारीअ में तयारु कर त मौला अॼु बि तुंहिंजे हुसैन जो आहे, सुभाणे तूं तुंहिंजे हुसैन जो हूंदुमि, तुंहिंजे अचण जी देरि हूंदी, मुंहिंजी ज़बान ते लफ़्ज़ हूंदा लबैक या हुसैन, लबैक या महदी। इहा तयारी हुजणु खपे। अज़ादारीअ जो मक़सदु इहो आहे, मजलिस जो मक़सदु इहो आहे कि दुनिया हिननि जी इज़त खे सुञाणे वठे हा त सैयद ईअं उजड़ण जे लाइक़ु न हा जीअं उजड़ी विया। इहो सैयदनि जो लुटियल क़ाफ़िलो जॾहिं 12 सफ़र ते कूफ़े पहुतो त अली जे धीउ जा हथ बदल इत्तफ़ाक़न उन बाज़ार मां सैयदज़ादीअ खे गुज़ारियनि, जंहिं बाज़ार जे मोड़ ते अली जहिड़े बादशाह पंहिंजे शाहीअ में ज़ैनब जे महमल खे बीहारे दाह करे रोई चयो, ज़ैनब महमल जो लड़ मथे करे न बाज़ार खे त ॾिसी वठी हा। उते अली जे धीउ जो महमल आयो, ज़हरा जी धीउ जा हथ बदल त हुसैन जो पर्दो न हुयो, पंहिंजे बाबे जे क़बर ॾे ॾिसी हकल करे चई, बाबा उहा जाइ अची वई आहे जेका ॾेखारी हुई त वाकई मुंहिंजा हथ बदल आहिनि। त बेहया चवनि था अली जी धीउ आई आहे, पथर ज़्यादा हणो।